बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDU न्यूज़ के साथ मैं हूँ अली जाफरी सोलंकी। सबसे पहले खास खबरें। तमाम सोशल वर्करनि खे मुबारकूं हुजनि। HRJDU न्यूज़ जो दोबारा असां इफ़्तिताह कयो आहे। इन बुनियाद ते इफ़्तिताह कयो आहे त हक़ ई सच खे लिखियो वेंदो ऐं ब्यूरो चीफ ऐं रिपोर्टर्स रखिया वेंदा। उहे कतनि जर्नलिस्ट न आहिनि, ब्यूरो चीफ ऐं रिपोर्टर्स हूंदा ऐं सोशल रिपोर्टर्स हूंदा ऐं ह्यूमन राइट जा मेंबर्स हूंदा। उहे समाज जी अकासी कंदा, उन बुराइनि जी अकासी कंदा, क़तई साफ़ जो ख़ात्मो कंदा ऐं पूरे सिंध जे अंदरि, ज़िलनि जे अंदरि, तालुकनि जे अंदरि, शहरनि जे अंदरि असां पंहिंजा नुमाइंदा रखंदासीं जेके रिपोर्टर जी सूरत में हूंदा। जेके भी दोस्त असांजो हिसो वठणु चाहिनि था असां सां राब्तो कनि ऐं पंहिंजी आवाज़ खे ऐवाननि ताईं पहुचाइनि ऐं उन खां अलावा रिटन में रिपोर्ट बि ॾियनि त उन्हनि जे जेका भी वायलेशन थिए थी ह्यूमन राइट जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियूं। साफ़ सलामत तिल सलामत। ह्यूमन राइट जी हमेशा कोशिशि रही है त इंसान जी ख़िदमत में अवल रहे, उन जी क़िस्म खे बरक़रार रखंदे HRJDU न्यूज़ जो दोबारा इफ़्तिताह कयो आहे। इंशाल्लाह HRJDU न्यूज़ पर को आवाज़ आओ। अस्सलाम वालेकुम, देखने वाले व्यूअर्स को मैं प्यार भरा सलाम पेश करता हूँ। ह्यूमन राइट्स के डिफेंडर, जैसे कि आपको मालूम है कि ह्यूमन राइट्स का बेसिक मकसूद जो है आवाम की खिदमत और इंसानियत की फलाह व बहबूद के लिए वर्क करना। चेयरमैन मोहतरम जनाब एडवोकेट अब्दुल अब्बासी की मेहनत और काविशों का बेहतरीन और अमली जामा इस वक्त आप देख रहे हैं मेरी स्क्रीन के ऊपर। HRJDU न्यूज़ एक चैनल का इफ्तिताह हो चुका है और आपके जितने भी मसाइल हैं वो इंशाल्लाह हम अपने चैनल पर दिखाएंगे। हक सच की आवाज़ HRJDU।